जी नाज़रीन, सॼे मुल्क में अॼु जेको आम चूंडुनि जे सिलसिले में वोटिंग जो अमल जारी आहे। उन हवाले सां थाणे बुलाखान ॿोलाड़ी हिते तक ते मुश्तमिल PS 79 तक ते जेको मुख़्तलिफ़ उम्मीदवारनि पाकिस्तान पीपल्स पार्टी PTI आज़ाद उम्मीदवारनि जे विच में जेको दंगल जारी आहे। उन हवाले सां हीउ जेको थाणे बुलाखान PS ॿोलाड़ी जो जेको तक आहे, उन में कुल जेको वोटरनि जो तइदाद आहे 1,43,700 जे लॻभॻि। उन सां गॾोगॾु सॼे हिन पोलिंग स्टेशन जेको थाणो बुलाखान PS ॿोलाड़ी जो तक आहे, हिन में टोटल जेके पोलिंग स्टेशन 139 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कई वई। उन हवाले सां जेको 74 पोलिंग स्टेशनूं जेके आहिनि हसास करार ॾिनियूं वेयूं। उन मां सां जेकी तालके थाणे बुलाखान जो PS 79 तक आहे, उन में जेको हिकु पोलिंग स्टेशन जेकी नूरियाबाद जी पोलिंग स्टेशन गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गुलाब पाले जेके इंतिहाई हसास करार ॾिनो। उन हवाले सां जेको पोलिंग स्टेशन ते जेको वोटिंग जो अमल आहे, उहो पिणु किथे पोलिंग सख़्तु सीअ सबबु जेको किथे जेको 9 बजे शुरू थियो आहे, किथे 10 बजे शुरू थियो आहे, किथे 8 बजे शुरू। हुन ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी इंतज़ाम आहे इंतिहाई सख़्तु आहे। उन सां जेको थाणे बुलाखान जेकी 74 जेके 73 जेकी पोलिंग स्टेशन उते जेको 500 खां मथे जेको पुलिस एहलकार जेके मुख़्तलिफ़ पोलिंग ते मुक़ररु कयो आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाइण त जेके हसास पोलिंगूं आहिनि पोलिंग स्टेशन, उन्हनि ते जेको जेके सिक्योरिटी जे हवाले सां जेके रेंजर्स ऐं आर्मीअ जा जेके नौजवान आहिनि, उहे बि चौकस बीठल आहिनि। उनखे ॿुधाईंदो हलां त जेके हीउ जेको पोलिंग जो अमल आहे, पर जेको हुकूमत तरफ़ां जेको 8 वॻे शुरू थियणो हो, त काफ़ी अहिड़ी पोलिंग स्टेशनूं आहिनि जंहिंमें जेको हीउ वोटिंग जो जेको अमल आहे, किथे 9 वॻे शुरू थियो आहे, त किथे 10 वॻे शुरू थियो आहे, किथे 8 वॻे शुरू थियो आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदे त जेको वोट जेको टर्न आउट हले पियो हिन महिल ते सीअ सबबु जेको सुबुह खां वठी जेको पोलिंग जो जेको टर्न आउट उहो काफ़ी सुस्तु नज़र आयो। हुते जेको मुख़्तलिफ़ जॾहिं सीअ जे सबबु माण्हू घरनि खां जेके घटि न जेको निकिरी रहिया, जॾहिं त जीअं वक़्फ़े सां टाइम गुज़रंदो पियो वञे त जेको टर्न आउट आहे उहो 50% खां मथे जेको जारी आहे।